नाज़िम गंदकोट में 1.5 महीनो अॻु हथियारबंदनि हथां क़तुल थी वियल माउ ऐं धीउ जे क़तुल केस में घुर्बल जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मलिक बिरादरी एहतजाज कयो आहे। इमरान मलिक, शहज़ादो मलिक, फरमान मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि जो त घरेलू तकरार सबबि कंदकोट खां लॾे कोयटा वञी वेठल जवाबदारनि अज़ीज़ुल्लाह मलिक, रहमतुल्लाह ऐं नसीबुल्लाह मलिक साथियनि सां गॾिजी घर ते हमिलो करे पीरसन औरत मिज़मात सामाणी उर्फ़ सभाई ऐं संदसि धीउ फरज़ाना खे क़तल कयो। हुननि जो त वाक़िए जो केस दाख़िल कराइण बावजूदि पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कख भञी ॿीणो नाहे कयो, जॾहिं त जवाबदार ॿीहर हमिलो करे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी कशमोर कंदकोट खां मुतालबो कयो त वाक़िए में मुलवस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।